साने वासियों अस्सलाम वालेकुम। अवां सभिनी जी खिदमत में दिलशाद ख़ास के लिए जो सिकवंदो सलाम क़बूल पवे। दोस्तों, जग मशहूर फ़नकार कुमार सानू सां मुशाफ़ित रखंदड़ सिंध जो वाहिद फ़नकार रोशन शेख जो एल्बम साहिल प्रोडक्शन में रिकॉर्ड थी रहियो आहे, जंहिंजी सिलेक्शन जारी आहे। अवां खे बि पंहिंजी शाइरी जेकॾहिं इन एल्बम में रिकॉर्ड कराइणी आहे त जल्द राब्तो कयो। राब्ते लाइ साहिल ख़ासकेली मोबाइल नंबर 0304 322 8971। हाजी अलादीन मुमताज़ मल्ला शफ़ी मोहम्मद मल्ला। त पोइ देर न कयो, अॼु करार ना है, दिल बेकरार आए है, कल दास मंडो सो गुवार आए, कोई करार ना है। इंसान जो कदर को बराबर, इंसान जो कदर को ना है रती बराबर, इंसान जो कदर को ना है रती बराबर।